आईना हाणे हलंदासीं हेडलाइंस तरफ़। कर्ज़नि जी अदायगी जे करे असां वटि पैसो घटि आहे। घटि पैसनि बावजूदि अहिड़ो पैकेज वॾो कारनामो आहे। गिलगित जहिड़ो ख़ूबसूरत इलाइक़ो दुनिया में किथे बि नाहे। परॾेही दोस्तनि बि गिलगित बल्तिस्तान जी ख़ूबसूरती जी बाखाण कई। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो गिलगित बल्तिस्तान में तकरीब खे ख़िताब चयाईं, ख़राब रोडनि जे करे हिते सियाह घटि ईंदा हुआ। असां हाणे रोडनि जी अॾावत ते कमु शुरू करे रहिया आहियूं। वज़ीर आज़म जो विज़न पुठिते पयल इलाइक़नि खे तरक़ी ॾियारणु आहे। सिंध ऐं बलूचिस्तान खां पोइ हिते तरक़ियाती पैकेज जो ऐलान कयो आहे। गिलगित बल्तिस्तान में सियाहत जे लाइ कमु थी रहियो आहे। गिलगित बल्तिस्तान जी तरक़ी लाइ 370 अरब रुपया ख़र्च कया वेंदा। स्कर्दू ऐं तलास में इस्पतालुनि खे बहितर करे रहिया आहियूं। वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जो गिलगित बल्तिस्तान में तक़रीब खे ख़िताब। नून लीग एन ए 249 जी चूंड नतीजनि खे चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। नून लीग जी नाइब सदर मरियम नवाज़ चयो आहे त एन ए 249 में नून लीग जी इलेक्शन खे चोरी कयो वियो आहे। इलेक्शन कमीशन खे तकरारी इलेक्शन जे नतीजनि खे रोकणो हो। पीटीआई एन ए 249 जी चूंड नतीजनि खे अदालत में चैलेंज करण जो ऐलान करे छॾियो। पीटीआई अॻवान खुर्रम शेर ज़मान चवे थो, इलेक्शन कमीशन चूंडनि दौरान जलसनि ऐं रैलियुनि जी इजाज़त ॾिनी। एन ए 249 में वोटरनि जो टर्नआउट तमामु घटि हो। एन ए 249 जी चूंड नतीजनि खे रद्द कयूं था। कोरोना वायरस जी पखेड़ जी ज़िम्मेवार इलेक्शन कमीशन आहे। कोरोना वायरस बावजूदि चूंडूं करायूं। हैरान आहियां त मुफ्ता इस्माइल खे एतिरा वोट कीअं मिलिया। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पीटीआई हुकूमत खे करप्ट करार ॾेई छॾियो। चवे थो, इमरान ख़ान रिपोर्टूं फड़काए ॿियनि खे करप्ट चवंदो हो। अॼु उहा ई नैब चई रही आहे त पीटीआई हुकूमत वॾी फुल लुट कई। अॻी चयो हो त नैब ऐं मईशत गॾु नथा हली सघनि। इमरान ख़ान खे किथे बि मुंहुं लिकाइण जी जाइ न मिलंदी। मुल्क में कोरोना वायरस जा हान्या जारी आहिनि। कोरोना वायरस वधीक 131 मरीज़नि जूं हयातियूं गिड़काए वियो। फौतनि जो अंग वधी 17,811 ताईं पहुची वियो आहे। एनसीओसी मूजिबि गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 5,122 नवां केस ज़ाहिर। 5,360 मरीज़नि जी हालत गणित होगी। हंगरी हुकूमत कोरोना ख़िलाफ़ असराइता क़दम खयां। हंगरी में सभ खां वधीक वैक्सीनेशन थी। परॾेही वज़ीर शामीम कुरैशी जूं मीडिया सां ॻाल्हियूं। चवे थो, हंगरी वफ़द जो पाकिस्तानी दौरो अहम साबित थींदो। लाड़काणो वेझो गोड़ो आसमान जतोई में हथियारबंदनि जी फायरिंग। गोलियूं लॻण सबबि 2 भेनरूं मक़सूदा ऐं राहिला मारिजी वयूं। इस्लामाबाद पुलिस पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल कया। शिकारपुर भरपासे वन इलाइक़नि में कोरोना वायरस जा हमला जारी। कोरोना वायरस जा वधीक 31 केस ज़ाहिर। डीएचओ मूजिबि ज़िले में कोरोना मुतासिरनि जो अंग वधी 161 थी वियो आहे। ऐं गडाफ़े जो ॻोठ नूर मोहम्मद गबोल ते कब्ज़े वारो मामिलो सिंध हाई कोर्ट पहुची वियो। सिंध हाई कोर्ट बैरिया टाउन खे ॻोठ ते कब्ज़े करण खां रोके वरितो। अदालत पुलिस ऐं बैरिया टाउन इंतिज़ामिया खे ॻोठ ते चढ़ाई न करण जो हुकुम ॾेई छॾियो। अदालत एसएसपी मलीर ऐं एसएचओ गडाफ़ खे नोटिस जारी करे छॾिया।